पाकिस्तान जी सऊदी अरब ते मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जी सख़्त मज़म्मत। तवानई थाकनि खे निशानू बणाइण ते ॻणती जो इज़हार। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त हमला सऊदी अरब जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी संगीन भञकड़ी आहिनि। अहिड़ियुनि कार्रवाइयुनि सां इलाक़ाई अमन ऐं इस्तिहकाम लाइ छिकताण में वाध थींदी। पाकिस्तान सऊदी हुकूमत ऐं अवाम सां मुकमल यकजहती जो इज़हार करे थो। पाकिस्तान जी सऊदी अरब ते मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। तवानई थाकनि खे निशानू बणाइण ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त हमला सऊदी अरब जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सलामती जी संगीन भञकड़ी आहिनि। अहिड़ियुनि कार्रवाइयुनि सां इलाक़ाई अमन ऐं इस्तिहकाम लाइ छिकताण में वाध थींदी। पाकिस्तान सऊदी हुकूमत ऐं अवाम सां मुकमल यकजहती जो इज़हार करे थो। पाकिस्तान जी सऊदी अरब ते मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जी सख़्त मज़म्मत। तवानई थाकनि खे निशानू बणाइण ते ॻणती जो इज़हार कयो वियो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त हमला सऊदी अरब जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी संगीन भञकड़ी आहिनि। अहिड़ियुनि कार्रवाइयुनि सां इलाक़ाई अमन ऐं इस्तिहकाम लाइ छिकताण में वाध थींदी।